नाज़रीन, झंडो मरी में समाजी तंजीम उमर सांद ख़िदमत कमेटी तरफ़ां हिन साल बि 40 मुस्तहिक ऐं सफ़ेद पोश ख़ानदाननि में ईद जो राशन विरहायो वियो। ॾिसूं था रज़ा अली मिर्ज़त जी रिपोर्ट। जिनारे एक पासे हुकूमत पारां अवामी रिलीफ ऐं रोज़गार ॾियण वारियूं दवाऊं त फ़क़ति दावूं रहिजी वयूं, पर अवामी ख़िदमत में अॻियां अॻियां अल ख़िदमत कमेटी पारां हर साल जी हिन साल बि 40 मुस्तहिक घराननि में मुफ़्त राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते ख़िदमत कमेटी जे चेयरमैन आबिद राजपूत जो चवणो हो त इलाइक़े जे सरहंदी वारनि खे बि घुरिजे त अॻियां अची पंहिंजो किरदारु अदा कनि। 3 साल से मुसलसल इसी तरह अपने गांव की खिदमत कर रहे हैं और मुस्तहिक लोगों को इसी तरह राशन पहुंचा रहे हैं। और हमारे एक तंजीम बनी हुई गांव की तरफ से उमर सांद खिदमत कमेटी, तो उसके प्लेटफार्म से हम हर साल इसी तरह माशाल्लाह से मुस्तहिक बंदों को राशन तकसीम करते हैं। 3 सालन खां इहो कमु शुरू कयो आहे ऐं हर साल तक़रीबन 50-60 जे क़रीब असां माना मस्किननि में इहो राशन विराईंदा आहियूं। 5 सिर बि घणो कंदो आहे, जेको माना पर्दे में अचणु चाहे तो भले अची वञे, बाक़ी 5 सिर लाजमी कंदो। खिदमत कमेटी जो इन लोगों ने बनाई हुई है, इसमें सब लोग हिस्सा लेते हैं और इसी वजह से हम लोगों ने रमज़ान में अब गरीबों के लिए, बेवा औरतों के लिए राशन तकसीम करेंगे 30 से 40 अफरादों के लिए। और मेरा गुजारिश है दोस्तों से कि इस काम में हिस्सा लें, चढ़ बढ़ कर और गरीबों की मदद करें। ॾुखे वक़्त में इंसान ज़ात जी ख़िदमत करे दिली सुकून महसूस थिए थो। इलाइक़े जे समूरे सरहंदी वारनि खे बि घुरिजे त पंहिंजे पाड़े तोड़े ॻोठ में इंसान ज़ात जी मदद कनि, जीअं न सिर्फ़ दुनिया पर आख़िरत बि संवारे सघिजे। कैमरामैन नासिर अब्बास मिर्ज़त सां गॾु रज़ा अली मिर्ज़त, आवाज़ TV, झंडो मरी।